नाज़रीन वाक़िआ आगाह कंदा हलूं। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद, सक्खर, लाड़काणू, दादू, मोरो, जोही ऐं ॿियनि शहरनि में बिजली जी लोड शेडिंग रुकिजी नाहे सघी। शहरनि जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग सबबि उहो ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वाक़िआ आगाह कई पिया। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद, सक्खर, लाड़काणू, दादू, मोरो, जोही ऐं ॿियनि शहरनि में बिजली जी लोड शेडिंग रुकिजी नाहे सघी। शहरनि जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग सबबि उहो ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वाक़िआ आगाह कई पिया। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद, सक्खर, लाड़काणू, दादू, मोरो, जोही ऐं ॿियनि शहरनि में बिजली जी लोड शेडिंग रुकिजी नाहे सघी। शहरनि जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग सबबि हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद, सक्खर, लाड़काणू, दादू, मोरो, जोही ऐं ॿियनि शहरनि में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। शहरनि जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग सबबि हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद, सक्खर, लाड़काणू, दादू, जोही ऐं ॿियनि शहरनि में बिजली जी लोड शेडिंग रुकिजी नाहे सघी। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सूमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पूरे मुल्क जी सिंध जे राजधानी शहर कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में 10 खां 15 कलाकनि ताईं हसाद लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि जिनमें कोरंगी, लियारी, बल्दिया टाउन, इतिहाद टाउन, क्यामाड़ी साइट एरिया और मुख़्तलिफ़ इलाक़नि में हसाद लोड शेडिंग सबब आवाम जो जीअण जेको आहे उहो मुहाल करे छॾियो आहे। जॾहिं त 10 खां 15 कलाकनि ताईं बिजली बंद हुअण सबब आवाम जेको आहे अफ़तारी तौर सैरी करण में ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं त कई तर्जुमान जो इहो चवणु आहे त नेशनल ग्रिड सिस्टम में जेको आहे 300 मेगावाट बिजली जेका आहे उहा खोड़ सबब हिन वक़्तु विरासत जेका आहे उहा मुतासिर थी रही आहे। जॾहिं त NTDC पारां इहो ॿुधायो पियो वञे त KE कराची खे जेको आहे पूरी बिजली जेका आहे फ़राहम कई थी वञे, लेकिन KE जेको आहे हर दरमी करे कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हसाद लोड शेडिंग करे रही आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील लाइ।